अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था मोहब जुणू जी। पीर मोहल्ला वासी नौजवान अब्दुल रज़ाक उर्फ अरबेलो जोखियो जी घरवारी मुसमात सोबिया वालदा मुसमात संगार ऐं भेण मुसमात गुलबानू मासूम ॿारनि समेत काज़ी अहमद प्रेस क्लब पहुची पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे घर में ज़बरदस्ती दाख़िल थी भञ करण बैदि मुंहिंजे मुड़ुस अब्दुल रज़ाक उर्फ अरबेलो जोखियो खंबे खणी वई आहे। हिननि चयो त असांजे घर जो हिकिड़ो ई कमाइण वारो आहे जंहिंखे पुलिस न ॼाण कहिड़े ॾोह में गिरफ़्तार कयो आहे। हिननि वधीक चयो त अब्दुल रज़ाक उर्फ अरबेलो जोखियो जी गिरफ़्तारीअ बाबति काज़ी अहमद थाणी ते वियासीं जिते हिननि चयो त असांखे गिरफ़्तार नाहे कयो। नवाब शाह जे CIA पुलिस गिरफ़्तार कयो आहे। हिन चयो त असांजा नंढा नंढा बच्चा आहिनि, हिन जो ॾोह सिर्फ़ु उहो आहे त हू ज़ेड21 सोपारियूं खाए थो। गिरफ़्तारी वक़्तु बि संदसि खीसे मां 5 सोपारियूं निकितियूं हुयूं। पुलिस असांजे भातीअ खे हाफ फ्राई या फुल फ्राई करे मारे छॾींदी। हिननि IG सिंध DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो आहे त जेकॾहिं असांजे भातीअ खे ज़ाहिर करे आज़ादु न कयो त असीं पंहिंजे बच्चनि समेत पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। सॼो शहर खाए थो, हिन खां खता इहा थिया जो ही खाए थो। तॾहिं बि असां चऊं पिया त असांजे घर जी सर्च कयो अचो तव्हां प्रेस खे वठी हर वारे असां सां ज़ुल्म कंदा था अचनि। हींअर असांजी प्रेस खे वठी अचो, असां इंसाफ़ थिए। असां ॾाढियूं दाऊं कयो, असां धक हणी मूंखे मार कुट ॾेई हुन सां गॾु 2 लेडीज़ हुयूं। मां बि चवां भले तव्हां सॼी फोर्स जेके आया हो अचो सर्च कयो, पर एतिरी मोहलत जो प्रेस अचे असां इंसाफ़ थिए। बेगुनाह असां शीशे वटि केतिरा जेके हिननि असांखे माना पंजाबी जेके हिननि सां आहिनि आवाज़ जे ज़ोर ते असां ज़ुल्म कंदा पिया अचनि। हींअर मुंहिंजो मुड़ुस जो केस पियो आहे शीशनि वटि, बेगुनाह मुंहिंजे मुड़ुस ते इल्ज़ाम हणायो, हुनखे मतिलबु जेल कई, ख़बर न केॾां खणी विया। मां अपील कयां थी मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, 4 न्याणियूं, हिकिड़ो पुटु न, मुंहिंजी मदद कई वञे। मां अपील शीशनि खे कयां असां इंसाफ़ करे, न त ॿी सूरत में असां ॿियो कुझु न कंदासीं, पंहिंजे बच्चनि खे पाण खे मारियूं। तव्हां अचे ॾिसो असांजे घर ॾिसो, इहे कखाणा घर आहिनि। असांजे बच्चनि जे बदन ते कपिड़ा ॾिसो, सर्दी आहे को टोप अॼु कुझु बि आहे असांजे बच्चनि खे कुझु न, पर मदद कई वञे। असांजी महिरबानी करे असांजी मदद कई, ख़ुदा असांजी मदद कई वञे। असां ॿियो कुझु न था चऊं, असांजी इहा अपील आहे असांजी मदद कई वञे, असांजो गिलो कयो। असां बेगुनाह आहियूं, असां ग़रीब ऐं दुकानदार अटो घी इहो खपाए थो, ॿियो असां कुझु न। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।